नाज़रीन, टालपुर वडा में सिंध जे सदा हयात सूफ़ी फ़नकार सोहराब फ़कीर जी 14वीं वरसी मल्हाई वई। सलामत, सोहराब, रजब फ़कीर, इम्तियाज़ फ़कीर, मेहदी शाह ऐं ॿियनि फ़नकारनि सूफ़ियाना कलाम गाए सोहराब फ़कीर के भेटा पेश कई। उन हवाले सां पेश आहे हिदायत अली तेमिरानी जी रिपोर्ट। सिंध जे सदा हयात सूफ़ी फ़नकार सोहराब फ़कीर जी 14वीं वरसी टालपुर वडा जे मिरासी फ़कीर मुहल्ले में सादगीअ सां मल्हाई वई। वरसी तक़रीब में सूफ़ी फ़नकारनि, गुरबाणनि ऐं सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते यूसी टालपुर वडा जे चेयरमैन आकिब राजपर, नदीम वसाण, साफ़ी सलीम रज़ा महर, कुर्बान मंगी, रजब सोहराब, हमीद फ़कीर, सलामत फ़कीर ऐं ॿियनि सोहराब फ़कीर जे मज़ार ते चादर चाढ़े दुआ घुरी। सलामत, सोहराब, रजब फ़कीर, इम्तियाज़ फ़कीर, मेहदी शाह ऐं ॿियनि फ़नकारनि सूफ़ियाना कलाम गाए सोहराब फ़कीर खे भेटा पेश कई। उन मौक़े ते पीपी अॻवान आकिब राजपर जो चवणु हो त सोहराब फ़कीर सिंध जो वॾो नाले वारो सूफ़ी फ़नकार हो, जंहिं पंहिंजे फ़न ज़रिए परॾेह में बि सिंध ऐं मुल्क जो नालो रोशन कयो।